नाज़रीन, ټنڈوالهيار में वधीक 15 ॼणनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे ټنڈوالهيار मां रिपोर्टर नصيर शाह सां। जी नصيर, तफ़सीलनि खां आगाह कजो। ये तो नाज़रीन के बुधाइंदा हलूं त सॼे मुल्क जीअं ټنڈوالهيار में बि कोरोना ते ज़ाब्तो न अची सघियो, तेज़ीअ सां केस वधजण लॻा, जॾहिं त मजमूई तरह सां हेल ताईं ټنڈوالهيار में 131 कोरोना जा पंहिंजो केस ज़ाहिर थी चुका आहिनि, जिन मंझां मौजूदा मरीज़नि जो अंग 87 आहे ऐं 44 पंहिंजो सिहतयाब थी विया आहिनि हलिया, जॾहिं त ټنڈوالهيار में रोज़ानी जे बुनियाद ते कोरोना जा केस वधजण जो सबबु SOP ते अमल न थियण ऐं बाज़ारनि में रश जे हुअण जे करे केस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु में डिप्टी कमिश्नर ټنڈوالهيار पारां ټنڈوالهيار में स्मार्ट लॉकडाउन जे हवाले सां 15 ॾींहंनि लाइ शहर के बंद करण जो ऐलान कयो हो। उन खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ ټنڈوالهيار जे दुकानदारनि ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि जे धुरनि डिप्टी कमिश्नर ټنڈوالهيار जे ऑफिस अॻियां धरणो हयो हो ऐं जिते पंहिंजो उते उन्हनि सां ॻाल्हियूं थियूं ऐं उन्हनि जो चवणु आहे त लॉकडाउन खे ख़तमु कयो वञे ऐं असां जेको आहे बेरोज़गारी सबबु बुख मरी रहिया आहियूं। दुकानदारनि जे उन इसरार ते अॼु लॉकडाउन में नरमी कई वई आहे। नरमी करण खां पोइ इहे जेके आहिनि 15 केस ज़ाहिर थी विया आहिनि, जॾहिं त अॼु रश वधजण जे करे ऐं SOP ते अमल न करण जे करे थी सघे थो त अञा बि कोरोना जे केसनि में वाध थिए ऐं माण्हू जेके आहिनि से SOP ते को बि अमल नथा कनि ऐं ईअं ई हलंदा रहनि था, जंहिंजे करे वधीक केस थियण जो ख़दशो आहे। जी नसीर, अवां जी महिरबानी।